नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भरी कार आऊं संजा सैयद अल्लाह से हेडलाइन पर। मुल्क में कोरोना वायरस जा हाना जारी। कोरोना वायरस वधीक 67 मरीजन जो हयातियूं गड़काए वियो। फौतन जो अंग वधी 20,607 ताईं पहुतो। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 2,482 नवां केस ज़ाहिर। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त वक़्तु साबित कयो पीपी अवाम जे मफ़ाद में आहे। इमरान खान जी हुकूमत 3 सालनि में बाइकी थी वई आहे। पीपी नौजवाननि खे रोज़गार ॾिनो। इमरान खान कुझु बि न करे सघंदो। मईशत कंहिंखे हटाइण सां बहितर न थींदी। फ़लस्तीन में इंसानी हक़नि जी भञकड़नि जी जांच वारो ठहराव मंज़ूर। परॾेही वज़ीर शामिम कुरैशी जो चवणु आहे त गुज़िरियल ॾींहुं OIC में पाकिस्तान जो ठहराव मंज़ूर थियण वॾी कामयाबी आहे। फ़लस्तीन में ज़ुल्मनि जी जांच थी त नेतनयाहू वाइको थींदो। लॻे थो त नेतनयाहू ॾिनल आहे। जांच कमीशन जांच करे रिपोर्ट जमा कराईंदी। पाकिस्तान के एटमी ताक़त बणिजंदे 23 साल गुज़री विया। सॼे मुल्क में योम तकबीर ॾिहाड़ो मल्हायो पियो वञे। पंहिंजी आज़ादी ऐं नज़रियात जो तहफ़ुज़ रुगो उहा क़ौम करे सघे थी जेका ॿियनि साम्हूं अखियुनि में अखियूं मिलाए ॻाल्हाए सघे। सिंध जे गवर्नर इमरान इस्माइल जो योम तकबीर जे मौक़े ते पैगाम चवे थो पाकिस्तान दुनिया अॻियां पहिरियों इस्लामी एटमी ताक़तवर तौरु उभरियो। पंजाब तौनसा पंजन कैनाल बंद करण खां इनकार करे छॾियो। सूबाई वज़ीर सुहेल अनवर सियाल जो चवणु आहे त इरसा जे फार्मूले तहत सिंध सां ज़्यादती थी रही आहे ऐं सिंध खे हिसे जो पाणी नथो ॾिनो वञे। वज़ीर आज़म चयो त अॼु फ़ैसिलो ॿुधाईंदो। पाणी जो मसइलो सियासी जमात जो न पर सूबे जी आवाम जो मसइलो आहे। नैब तरफ़ां मुंहिंजे ख़िलाफ़ सियासी केस ठाहिया पिया वञनि। जेतिरा बि केस ठाहियो आवाम जो आवाज़ उथारींदो रहंदुसि। वज़ीर आज़म इमरान खान अॼु हिकु ॾींहं दौरे ते पिशावर पहुचंदो। वज़ीर आज़म लश्करी सनअती ज़ोन जो इफ़्तिताह कंदो। कराची जे इलाइक़े पुराणे गोलीमार में पुलिस ऐं रेंजर जी गॾियल कार्रवाई। भताखोरी मंशियात फ़रोशी में मुलविस 5 जवाबदार खे गिरफ़्तार कयो वियो। रेंजर तर्जुमान मूजिब गिरफ़्तार जवाबदारनि में अरसलान, बिलाल ऐं ॿिया शामिल। जवाबदार 200 खां वधीक वारदातुनि में मुलविस आहिनि। जवाबदारनि वटां हथियार ऐं मंशियात हथ कई वई। कराची जे औरंगी टाउन में मुड़ुस पारां ज़ाल खे मुबैना क़त्ल करण वारो मामिलो। सिटी कोर्ट में क़त्ल वाक़िए जी ॿुधणी जुडिशियल मैजिस्ट्रेट शफ़क़त हुसैन सोलंगी जवाबदार दिलदार खे 2 ॾींहंनि जे जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो। शाहपुर चाकर वेझो ज़मीनी तकरार तां उमराणी ऐं कीरिया बिरादरी में जहिड़ो गोलियूं लॻण सबबि मुनवर लुंड मारिजी वियो। इतलाबाद पुलिस वाक़िए वारे हंधि पहुची लाश खणाए अस्पताल मुंतक़िल कयो। पुलिस जो चवणु आहे त मुलविस जवाबदारनि खे बख़्श न कयो वेंदो। सरहद वेझो लिंक रोड ते पुलिस जो ॾोहारियुनि सां मुबैना मुक़ाबिलो। पुलिस जी हिकु ॾोहारी खे हसन नसीराणी खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करण जी दावा। पुलिस जो चवणु आहे त जवाबदार केतिरनि ई केसनि में घुर्बल आहे। SSP उमर तुफेल जी हिदायतुनि ते शिकारपुर जे कचे वारे इलाइक़े में पुलिस पिकटू क़ाइम। पुलिस पारां ईंदड़ वींदड़ माण्हुनि खां चेकिंग। कचे में आयल ॾोहारियुनि जो घेरो तंग। SSP ऑफिस में कंट्रोल रूम क़ाइम। ऐं गुलामुल्लाह में बिजली जे शॉर्ट सर्किट सबबि दुकान खे बाहि लॻण सबबि लखे रुपयनि जो सामान सड़ी रखी वियो। इतला ॾियण बावजूद फायर ब्रिगेड अमलो वाक़िए वारे हंधि न पहुतो। ॻोठाणनि पंहिंजी मदद पाण ते बाहि ते ज़ाब्तो आंदो।